कह रहा ही तो हल्का लिखे रमान रिता वठी ना मुख्य चाहिए का जासूस थी लगे हल हल सच्ची थी आगे देख जी चाची उम्र में कभी सच भी ॻाल्हायो थी छो पर चाची मां तक नहीं कूड़ ना है ॻाल्हायो तो ॿुधाए कल किना विया हुयो? कल कल असां शिकार ते विया हुआसीं। शिकार ते खूब थी समझा तव्हांजा शिकार चाची त पोइ सम्झ खणी त असां हिकु आदमखोर जे शिकार ते विया हुआसीं। आदमखोर जो शिकार? होश में त आहीं मुराद? चाची मां बिल्कुलु होश में आहियां ऐं सच थो चवां त हुन आदमखोर बेवस इंसाननि जो साह सुकाए छॾियो हो। हिन दौर में किथां आया आदमखोर? हिन दौर में आदमखोरनि इंसाननि जो रूप धारियो आहे। ये उबतियूं ॻाल्हियूं तुंहिंजे रहमान में रोशूअ विधियूं आहिनि। पर चाची रोशू त रहमान ते जान ॾींदो आहे। इहो ई त सबबु आहे त मां कुझु ई न सघंदी आहियां। खेनि हू नंढपिण जा दोस्त आहिनि। क़िस्मत खेनि अहिड़े मोड़ ते अची बीहारियो आहे जो हू हिक ॿिए जे सहारे को सिवा हली कोन पिया सघनि। तूं सच थी चईं चाची। कल भी यही थियो जो छा थियो ॿुधाए न। कुछ न आखिर ॻाल्हि छा आहे? मूंखां छो था लिकायो? उहा छोकिरी किथां आई अथव? चाची वो छोकरी पंहिंजी गार जे पोयां अची लिकी हुई। पंहिंजी गार जे पोयां? हाँ ऐं बेहद खतरनाक पई ॾिसे। वो त मासूम पई ॾिसजे। तव्हां हरू भरू शकिजी पिया आहियो। चाची रोशू ॿुधायो त हू अंग्रेज़नि जी जासूस आहे। जासूस आहे न? इलाही का आफ़त न आहे। हिकु छोकिरी अकेली तव्हांजो छा बिगाड़े सघंदी? हिकु औरत चाहे त पूरे काइनात बिगाड़े सघे। चाची अठो बातोड़ो थी पियो आहीं। ॿुधाए कल केॾां विया हुयो? सच ॿुधाई चाची। हा हा कल असां ॿुधाए न। नांग सिंगी वेई छा? पुछ तो मां ॿुधाए त कल केॾां वियासीं। तूं कल खां वेहीं किथे तो? ॿुधाए खणी। अम्मा मां तोखे ॿुधायां पर तूं ॿुधी कोन सघंदी। सालनि जा साल थी विया आहिनि इहे किसा ॿुधंदे ॿुधंदे। पर कुछ किसा अहिड़ा हूंदा आहिनि जिनखे बार बार दोहराइबो न आहे अम्मा। मुंहिंजे वेझो को अहिड़ो किसो कोन्हे जंहिंखे मूं निरालो महसूस करे। ये किसो अनोखो आहे। पर तूं एतिरी मांदी छो आई?
मां तुझी मां आहियां। छा मुंहिंजो एतिरो बि हक़ कान्हे? मुझो मतलब इहो ना है, पर छा ॿुधाई न, पर छा? अमा मां जेकॾहिं तोखे कुझु ॿुधाईंदुसि त मुंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि में वॾी नफ़रत पैदा थींदी ऐं तूं मूंखे पिटींदी। मुंहिंजे दिल में मुंहिंजे सीने में दिलि हूंदी आहे। मां पंहिंजी औलाद खे फतवाऊं न आहे ॾींदी, फ़क़ति दुआऊं ॾींदी आहे। इहे दुआऊं मां बचपन खां वठी ॿुधंदो पियो अचां। मां ऐं इहे हमेशह उहे दुआऊं आहिनि जेके मुंहिंजे दिलि मां तुंहिंजे लाइ निकिरंदियूं रहंदियूं। ऐं तूं हिकिड़े ॾींहुं मुल्क आज़ादु कयो। हिकिड़े ॾींहुं मां हिन मुल्क जे हर माण्हू जी ज़ुबान ते हूंदुसि, चंड जो ताज पाए ऐं सितारनि ते हुकूमत कंदुसि, ऐं ॿियो बि अलाए छा छा चवंदी हुई मां, मूंखे यादि आहे। निश्चय रहमान, हिकु ॾींहुं मां जी दुआनि में ज़रूरु असर ॾेखारींदियूं। मां जी दुआनि में असर किथे आहे मां? मां ॿार जी ज़ुबान ते ज़रूरु आहियां, पर इज़त ऐं एतिराम किथे आहे? पुट, इहो कुदरत जो खेल आहे। सोचियो हुयुमि त मुल्क खे आज़ादु कराइण जी जदोजहद कंदे, पर अॼुकल्ह मां कानून खां बचण लाइ जदोजहद करे रहियो आहियां। अब्बा, मोती छॾण खां पोइ बि मोती ई रहंदो आहे, सोने खे कट न ई लॻंदी। अमा, इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर कानून जी निगाह में मां हिकु मुजरिम आहियां, धाड़ियल आहियां ऐं कातिल आहियां। कंहिं बि पंहिंजे गिरेबान में मुंहुं विझी झाके न आहे ॾिठो। मुंहिंजा लाल, तुंहिंजे सीने में मोती लिखियल आहिनि। कंहिं बि ख़ालिक खे पंहिंजी तख़लीक़ में नुक़्स किथे नज़र ईंदो आहे? मुंहिंजा भुरड़ा, तूं त हीरो आहीं, हीरो। इंसान जी साबिया लाइ हीरो ज़रूरु हूंदो आहे मां, पर उहो ई हीरो कॾहिं माण्हूअ खे मारे विझंदो आहे ज़हर जी सूरत में। अट दिल मां अखर पियो उकली। भला धाड़ियल इंसान न आहिनि हूंदा छा? छा चई? यही त धाड़ियल इंसान न आहिनि हूंदा। इंसान धाड़ियल तो थी सके थो, पर धाड़ियल कॾहिं बि इंसान नथो थी सघे। हक़ीक़त आहे। तूं वञ ॿाहिरि। हाँ पुट, अॼु का अजीब ॻाल्हि थी आई। अमा थी आहे हिन ॻाल्हि खे तूं छॾ। मुराद जी, तूं ॿाहिरि वञ। ठीक है। ऐं ॿुध, रोशूअ खे हेॾे मोकिल, ॿारहीं चुरपुर ते नज़र रखजांइ। तो बेफिक्र थी, सम्झी वई न? जीअं चयो त उहो ई। पुट रहमान, उन वीचारी के केसि ताईं बंदि में रखंदी? केरु अमा? ज़ारा खे। कहिड़ी ज़ारा? जेके कल्ह तव्हां झले आया हुयो। उहा अमा, उहा तेसीं ताईं असांजे क़ैद में रहंदी जेसीं ताईं असां सलामतीअ सां हितां निकिरी नथा वञूं। पर पुट, हुन कल्ह खां न कुझु खाधो आहे न पीतो आहे। मां छा कयां जेकॾहिं हुन न आहे खाधो कुझु? इलाज कयांसि, मिंथूं कयांसि, ज़मीन ते वेही रहां? तोखे केरु थो चए, पर हुनखे एतिरो त चओ त तूं हुनखे छॾे ॾिनी।
ठीकु आहे वठी अचेसि। बुढ़ा तू हिन चंद्र जहिड़े चेहरे ते बि शक तो करी। चंद्र जहिड़ो चेहरो अमा, चंद्र जे चेहरे में बि त दाग हूंदो आहे। ॾाढो वातोड़ो थी पियो आहीं। अमा मां जेकॾहिं वातोड़ियो हुजां त कंहिं न कंहिं सियासी पार्टीअ जो वॾो लीडर न हुजां। अमा हिन खां पुछेसि त हिनखे ही जबल कीअं लॻा। हाँ रानी विक्टोरिया, ॿुधाए अमा खे, ॿुधाए त हिते कीअं पहुती आहीं। तू सच सच ॿुधाए, मां तोसां वाइदो थी कयां, रहमान तोखे सलामती सां छॾे ॾींदो। ॿुधंदा हुआसीं त रहमान वॾो बहादुर इंसान आहे, पर छा? पर हक़ीक़त में तू हुन जे उतर बेदर्द ज़ालिम आहीं। मुंहिंजो रहमान ज़ालिम न आहे। तू छॾे समा, तू विच में न ॻाल्हाए, हिनखे ॻाल्हाइण ॾे, ॻाल्हाए। ही ज़ालिम न आहे त ॿियो छा आहे? हिक हेकली छोकिरीअ खे हिन उदाईअ जी गार में क़ैद कयो अथई। मां मञा थो मां ज़ालिम आहियां ऐं तोखे क़ैद कयो आहे, सिर्फ़ु हिन जे लाइ त तूं जीअं ॿारहीं दुनिया खे इहो सम्झाए सघीं त के मज़लूम बेवस ऐं लाचार माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जी आज़ादीअ जे लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। पर मूंखे हिन वीरानीअ में छो रखियो अथई? वीराने में? वीरानो त तव्हांजी दुनिया में बि आहे, चपे चपे ते वीरानो आहे जंहिंखे सवें सिज बि शायदि रोशन न करे सघे। पर हिन सां छो थो विचड़ी? मां तो विचड़ा? भाड़े जी भी का ज़िंदगी हूंदी आहे? तू को डाकू आहीं, दुनिया खे लुटी थो ऐं माण्हुनि ते ज़ुल्म थो करी। मां डाकू ज़रूर आहियां ऐं ज़ुल्म बि कयां थो, पर तव्हांजी दुनिया में ज़ुल्म न आहे। ॿुधाए, वञी उन्हनि खे ॿुधाए त तव्हांजी दुनिया में केतिरो ज़ुल्म आहे। तव्हांजी दुनिया जो चपो चपो नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म जे वर चढ़ियल आहे। अच्छा, त तू चाहीं थो तू ईअं ई फुल लुट कंदो रहे ऐं समाज तोखे माफ़ कंदो रहे? समाज हिकु ॾोहारी ॿिए ॾोहारीअ खे छा करे सघंदो? पर इहे बेइंसाफ़ी हिनखे छो थो ॿुधाईं? इन जे करे तो इहे बेइंसाफ़ी हिनखे ॿुधायां त फ़रंगनि जे क़ैद में जंहिंखे तव्हां मथे ते विहारे छॾियो आहे, उन क़ैद में जेके माण्हू मज़दूरी था कनि पिया, उन जे पघर जी क़ीमत सिर्फ़ु मिटीअ जो बुक आहे। छो हिन वीचारी जो कहिड़ो ॾोह? हिन जो ॾोह आहे, हिन जो ॾोह आहे अमा, हिन जो ॾोह इहो आहे त हीअ वञी माण्हुनि खे न ॿुधाईंदी त मां हिनखे अॻिते हली क़तल करे छॾींदुसि। वञी माण्हुनि खे ॿुधाए वञी तुंहिंजी पंहिंजी दुनिया वारनि खे त जेके माण्हू ज़मीन जो सीनो चीरे उन मां कणिक था उपाइनि, ख़ुदा जो कसम उन जे घर में अटे जी लप बि कोन्हे। छो? हिन खां पुछेसि, अमां हिन खां पुछेसि त
असांजी हिन खुफ़िया गाड़ ताईं कीअं पहुती? मां त पुलिस खां बचण पई चाहियो। पुलिस का? मुंहुं ॾे न हाणे। तूं कूड़ थी ॻाल्हाए। हाँ मां भी ॾोहारण आहियां। वाह, हीअ बि ॾोहारण आहे। हीअ बि ॾोहारण आहे। असां बि ॾोहारी आया आहियूं। ॾाढो बाट जी लाट में मज़ो ईंदो। अमा, हीअ सॼो कूड़ थी ॻाल्हाए। हीअ पुलिस सां ॿधल आहे। इहो नामुमकिन आहे। चरियो थी पियो आहीं छा रहमान? नामुमकिन ॻाल्हियूं हिकु ॾींहुं मुमकिन थी पवंदियूं आहिनि। लिया सारा पाण अंदरि हलो। दयालाल, देर के रहमान देर आए तो दुरुस्त आए। पण धाड़े लायो फारसी दान नायो। वाह, फारसन में धाड़े नौंदा होता। अरे यार होता बटे दर्जा तो मां भी पढ़िया है। सॼी दुनिया जो इल्म जेकॾहिं घोटे में तोखे प्यार जे नी तॾहिं बि तूं उहो ई रांदे पत्थर दिल। हाणे छॾे न ॻाल्हियुनि खे। ॿुधाए त इन बीबोरीअ कुझु पुछियो। सच इहो आहे त छोकिरीअ सां ॻाल्हाइण खां पोइ मां पंहिंजे फ़ैसिले तां फिरी वियो। छा अची वई न ॼाण में? न, मां चाहियां थो त हुनखे आज़ादु कयां। चालाक ऐं मकार दुश्मन खे छॾणु पंहिंजे मौत खे दावत ॾियणी आहे। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। भला तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, छा कयां? मां चाहियां थो त इन जा ज़ेवर लाहे हिनखे क़तल करे छॾिजे। न, कॾहिं बि न। मां इहो न चाहींदुसि। त पोइ इहो कमु मां पाण कंदुमि। ख़बरदार जेकॾहिं इहो कमु कयो अथई, इहो कमु मां तोखे न करणु ॾींदुसि। सम्झी? कॾहिं त कंहिं ते रहम बि करे। रहम रहमान जंहिं ॾींहुं रहम कयोसीं न, सम्झो त पंहिंजो मौत ईंदो। छाजी इजाज़त? चाची, रहमान ॾाढो रहम दिल थी पियो आहे। भला इहे ॻाल्हियूं के धाड़े लाइ चङियूं आहिनि। रहमान जे रगुनि में शरीफ पी जो खून आहे। ॿुधे थो रहमान पीउ। मां हिन ॻाल्हि ते नथो ॻाल्हाइणु चाहियां। आख़िर केसि ताईं पंहिंजे पीउ खां नफ़रत कंदे? मां चयो न। मां चयो मां हिन ॻाल्हि ते नथो ॻाल्हाइणु चाहियां। सम्झ? आख़िर ॻाल्हि छा आहे? अमा, तूं शायदि न ॿुधी सघे। छो न ॿुधी सघंदसि? हर ॻाल्हि मूंखां अॼुकल्ह लिकाई तूं। चाची, ॻाल्हि दरअसल ही आहे त पंहिंजे मुल्क जा माण्हू सुजाॻ थी पिया आहिनि। सच आहे। आख़िर केसि ताईं असांजा 40 करोड़ इंसान जे पेरनि में ज़ंजीर पियल हूंदा? चाची, हिकु छोकिरीअ अंग्रेज़नि जे बैंक मां चालाकीअ सां 10 लाख रुपया कढी आज़ादीअ में विढ़ंदड़नि में विराए छॾिया। तोखे कंहिं ॿुधायो? काल्ह शहर वियोसि सेठ ॾे उघड़ जे लाइ। उते ॿुधमि
पोइ पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो? न उहा रुपोश आहे, नालो छा अथसि? शायदि ज़हरा पिया ॿुधाइनि। सारा ये उहा छोकिरी त न आहे? ख़ुदा पंहिंजे अमान में रखीसि। तूं हाणे छॾ हुन ॻाल्हि खे। मानी खणी आ, बुख लॻी आहे, खाई ऐं कंहिं कम सां वेंदासीं। चङो, मां हाणे थी खणी अचां। वञ न मां। तयारी मुकम्मल आहे। सॼी तयारी मुकमल आहे। तूं ऐं मां रस्ते जे वेझो कणिक जे फसल में लिकंदासीं। मुराद वणनि जे ओट मां गोलियूं हलाईंदो। हाणे तूं वण जे भर में लिखजांइ, अॻे ई मंडो आहे, उन्हनि खे कणिक में छॾिजांइ, बाक़ी विच रस्ते ते मां पाण बीह ऐं सॼी कार्रवाई कंदुसि। ठीकु आहे, पर जीअं तुंहिंजी मर्ज़ी। भला ॿुधो, जंग जे अचण में घणी देरि आहे? थोरी देरि में अची पहुचंदी। ख़बर पई आहे त ॼञ सां गॾु रोकड़, ज़ेवर, ॾाज जो सामान सॼो साण आहे। पक? हा। माण्हू घणा हूंदा सम्झंदो? माण्हू 100-125 खनि। रोशू, मां चाहियां थो त गोली हलाइण खां सवाइ इहा कार्रवाई थी वञे। आख़िर छो? पोइ इन जे करे त गोलीअ सां को माण्हू मरी बि सघे थो। मरे न मरे, इन में असांजो कहिड़ो ॾोह आहे? असांजो कहिड़ो ॾोह? माण्हू मरंदो ऐं उहो बि ना हुकुम। असांजो ॾोह न आहे, कॾहिं त कंहिं ते रहम बि कंदो करे। रहम बि कंदो करे। जंहिं ॾींहुं रहम कयोसीं, उन ॾींहुं सम्झ त पंहिंजो मौत खे दावत ॾिनीसीं। छॾ हिन ॻाल्हि खे। तूं छा थो चाहीं, छा कयां? मां चाहियां थो सभिनी खे गोलियुनि सां उॾारे छॾियो। ॼञ फुरिजे। वाह गाड़ियल खणवा। सभिनी खे उॾारे ऐं पोइ फुरिजे। उन मां फ़ाइदो कुझु बि कोन थींदो। मां इहो थो चाहियां त इहा फुर न कयां। हक़ीक़त इहा आहे त तो एतिरा ज़ुल्म कया, पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकु ॾींहुं मिसल बणाए छॾियो। ईअं फूक ॾींदे नी त विसामे वेंदो। हा, हू त दुनिया जा सभु ॾींहं मुंहिंजे वस में हुजे त हिकु फूक सां उॾारे छॾियां। पर खे रख परे। ठीकु आहे, तूं जीअं चईं तूं उअं ई कंदासीं। मां हमेशह ठीकु सोचींदो आहियां। ठीकु आहे, हा हलो तयारी कयो। कॾहिं त ज़मीन खे बि कंबाए छॾी। अॼु साॻी ज़मीन में पंहिंजो मौत थो खोटे। सच इहो आहे त अञा ताईं मां पंहिंजे ज़मीर ते फातिहा न थी सघियो आहियां। सच इहो आहे। ज़मीर जे आवाज़ खे घुटे छॾ रहमान। ज़मीर खे कीअं घुटो ॾियां? ज़मीर मूंखां ॾाढो आहे, मां उनखे घुटो ॾेई नथो सघां। वैशानियत जॾहिं पंहिंजे इंतिहा ते पुॼंदी आहे त ज़मीर ख़ुदि ब ख़ुदि पाण मरी वेंदो आहे। त यानी इहो कमु बि असांखे पाण खे ई करिणो पवंदो। हा, रोज़ रोज़ जे फुर लुट खां बहितर आहे त कॾहिं के वॾे शिकार ते हथु रखिजे। ठीकु आहे, ईअं ई था कयूं, ईअं ई था कयूं नी। बसि तव्हां राज़ी। संगत खे तयारु कराए।
छॾ हेॾा तूं एतिरी तकड़ न कर हलो रे पहुचे बि हली थोड़ी गड़बड़ करे ना ये थींदो मां हमेशा ठीक सोची ठीक है बस समझी वही तव्हां अॼु ॼञ फुरण जी फिक्र में आयो? हाँ चाची हाँ ढोलच जी लालच में वशी थी विया आहियो? अमां असां धाड़े लाइ आहियूं इहो असांजो कमु आहे इहो कर्तव्य आहे जेकॾहिं असां ॾोह न कंदासीं त छा खाईंदासीं खुदा जे वास्ते इहो ख़्यालु दिलि मां कढी छॾ घड़ीअ में अलाए केतिरा ॿार केतिरियूं माऊं बेवा थी वेंदियूं बच्चा यतीम थी वेंदा तोखे उन्हनि जो फिक्र छो आहे छो आहे तोखे उन्हनि जो फिक्र छो थी करे उन्हनि जी हिमायत तूं पाण खे ॾिठो आहे छा थियो तोसां यादि कर उहा राति जंहिं राति मूंखे खणी अची जबल जी कुंड में सीने सां लॻाए हिन दुनिया वारनि खे पिट ऐं पाड़ता ॾिनई हिन में यानी जो कहिड़ो ॾोह आहे अमां हिन मुआशिरे जे हर माण्हू जो ॾोह आहे ऐं सभिनी खां मां तुंहिंजी ज़िलत ऐं हिन बेवसीअ जो पांत वठंदुसि इहो किथां जो इंसाफ़ आहे मां जी मोहबत जी आड़ में तूं लुट फुर करी ऐं ज़ुल्म करी तूं छा थी चए त असां हथ ते हथ रखी वेही रहूं ऐं पोइ सुभाणे बुख मरूं ॿुधाए अमां छा कयूं पर रहमान इनमें यानी जो कहिड़ो ॾोह मां हिन पत्थर जे गारनि में रही रही पत्थर दिलि थी वियो आहियां मां न मणंदुसि अचो तो जेको सोचियो आहे उहो तूं वञी कर मां अचां जॾहिं न कर रहमान जॾहिं न कर मां चयुमि मुंहिंजे साम्हूं माउ आहे ऐं मां थकिजी पियो आहियां चाची जेकॾहिं रहमान खे कुझु साल पहिरियों जुर्म करण खां ईअं रोके हा न त अॼु रहमान खे अदालत जो जज हुजे हा जज इन ग़लती जी सज़ा इहा ई आहे त रहमान अॼु मूंखे पंहिंजे हथनि सां मारे छॾे अमां तूं बि थोरो ॻाल्हि खे सम्झ एतिरो जेकॾहिं ज़ोर भरींदीअं ऐं मूंखे कमज़ोर कंदीअं त थी सघे थो त मां तो ते गोली हलाए विया ऐं विसारे छॾियां त तूं मुंहिंजी माउ आहीं एतिरो मूंखे कमज़ोर न कर त पोइ जी पंहिंजा अरमान पूरा करे छॾ तुंहिंजे लाइ केतिरियूं रातियूं अखियुनि में गुज़ारिया अॼु पंहिंजे हथनि सां जे मूंखे मौत जी निंड सुम्हारींदे त हिन खां वधीक मुंहिंजे लाइ बि कहिड़ी ख़ुशी थींदी
मां हिकिड़ो नाड़ो धाड़ियल थी रहां ऐं ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं ईअं गुज़ारियूं। ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि मञा थो मां, बसि न रोशो तूं वञ, हुनखे बि रोक वञ। रहमान चरियाई न करे, खन में दौलत जा ढेर लॻी वेंदा। पर मूंखे इहा दौलत नथी घुरिजे हाणे। मां जी ममता खे ॾिस, मुंहिंजे साम्हूं केरु आहे हिन ॻाल्हि खे ॾिस। मूंखे सुकून जी ज़रूरत आहे, दौलत जी ज़रूरत न आहे। तूं ॾाढो रहमदिल थी पियो आहे ऐं ही दुनिया रहमदिल इंसान खे जीअण न ॾींदी आहे। मां पंहिंजी ताक़त ते जीअंदुसि, पंहिंजे ख़ुदीअ ते जीअंदुसि, पंहिंजे मुर्शीअ सां जीअंदुसि, पर कंहिंसां हाणे नाइंसाफ़ी न कंदुसि। रहमान असां धाड़ेल आहियूं, धाड़ेल। नांग जो कमु आहे ज़हर फैलाइण, उहो माखी कीअं ॾींदो? तूं मुंहिंजे बचपन जो दोस्त आहीं, मुंहिंजी ॻाल्हि खे मञ। अॼु जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे त पोइ अॼु खां पोइ पंहिंजा रस्ता बि अलॻि हूंदा ऐं पंहिंजी सोच बि। बहितर थी वञी दोस्तनि खे झल, बर वक़्तु वञी रोके। रहमान तूं ॾाढो रहमदिल आहे ऐं ही दुनिया रहमदिल खे जीअण न ॾींदी आहे। खबर नथी पए कल्ह कल्ह छो तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी। कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधा अमां? ठीकु आहे, असां फाका कशीअ ते गुज़ारींदासीं, थी सघे थो महिनत ऐं मज़दूरी बि कयूं, बसि न। पुट असां बि जदोजहद कंदासीं ऐं शरफ़नि वारी ज़िंदगी बसर कंदासीं। हा पोइ मां तोखे न तुंहिंजे पीउ सां फ़ख्र सां मिलाइण वठी हलंदसि। ख़बरदार जेकॾहिं हुनखे मुंहिंजो पीउ सम्झो थी, ख़बरदार। 100 दफ़ा तोखे चयो आहे, तूं मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि मूंसां न कर हुन ज़ालिम जी ॻाल्हि। वो तुंहिंजो पीउ आहे? न आहे मुंहिंजो पीउ। मां अहिड़े बेहूदे पीउ खां ईअं चङो आहियां, सुभाणे सॼी दुनिया जे साम्हूं कंधो हेठि करे घुमण खां बहितर आहे त मां हुनखे न मञा। इहो पीउ जेको मूंखे मासूमियत में छॾे, तोखे बि छॾे ऐं वञी ॿी शादी कयईं। तू पंहिंजे पीउ खां नफ़रत थो करे? हिकु बेवफ़ा इंसान जे लाइ तूं रोएं थी? हा मां, तूं रोएं थी हुन जे लाइ जंहिं न तुंहिंजो लिहाज़ रखियो, न मुंहिंजो, न तुंहिंजी जवानीअ खे ॾिठाई, न मुंहिंजी मासूमियत खे ॾिठाई मां। हुन जे लाइ तुंहिंजी ॻोड़ा ॻोड़े न ॻाढ़ जी ॻोड़ा, मूं ते को बि असरु न थींदी ऐं हुनजो नालो बि न खण। आया मां, हक़ीक़त इहा आहे त मां हुनखे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे वाह में लोड़े आया आहियां मां। तू पंहिंजे पीउ खे न रहमान चुप, इहो कूड़ आहे। न वो ज़ालिम बेक़दर हुयो, इंसानियत जी धप ई न हुअसि मां।
जॾहिं तोसां सॼी ज़िंदगी अहिड़ो कलूर कयो जो अॼु ॾींहं ताईं तूं तबाह ऐं बर्बाद थी वई। मूंखे ही हथियार ही ज़माने जा ॾोह सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन कराया मां। तू ही छा करे छॾियो रे मां? कुझु न कयो आहे मां हुन सां इंसाफ़ कयो आहे। जेकॾहिं थोरो साथ ॾियां नी त मां पढ़ी पवां, ऑफिसर थियां, दाड़े न थियां मां। तू ही छा करे छॾियो रे मां? रहमानी तू छा करे छॾियो? अम्मा तू ही छा करे छॾियो? न कर अम्मा। तू ही छा करे? अम्मा न कर। मुझे मां तो तू ही छा करे? तू मुझी मां आई, मां तो गॾु आहियां।